कुरान में फरमा तो वला तकूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात बल अहिया। कुरान में फरमाए हबीबो जेके लड़िया दीन जे दुश्मनन सां कुरान जे दुश्मनन सां मुझा मोहम्मद लड़ंदे लड़ंदे तीर लगा तलवारूं लगियूं नेज़ा लगा जान पट ते गिरिया हर मुड़े जान छड़े विया मोहम्मद उम्मत के समझाए त लगे मोल न सरीन मरब ऐलान तो कया बल्ला या कयामत ताईं शहीद जिंदा आहिन जिंदा रहंदा अञा भी वडे आवाज मौत बिन किस्मन जो आहे एक बिस्तरे वारो ऐं ॿियो शहादत वारो बिस्तरे वारे मौत खां जलाल चांडी जी ॻोठ वारो शहादत जी मौत 1000 मरतबा मथे आहे वडे आवाज सां कन जा मुड़े अल्लाह अकबर इस्लाम जे दायरे में लखें करोड़ शहीद हंज़लो त शहीद थियो पर उन साॻे लड़ाईअ में जंग में नबी साईं जो सॻो चाचो हज़रत हमज़ो हमज़ो केरु हो कद जो कदावर हो नबी साईं जो सॻो चाचो हो हमज़ो गैरतमंद हो दिलेर मुड़स हुयो अञा हमज़े कलमू न पढ़ियो हो कन्ने मुड़े हज़रत हमज़ो शाम जो मके में आयो शाम जो मके में पहुतो त मके जा मायूं मर्द सब हज़रत हंज़ले जे इंतजार में हा कन जा मुड़े जॾहिं हज़रत हंज़लो आयो मके वारनि नज़र कई हंज़ले हज़रत हमज़े के फिरी विया मके वारनि निहारे पियो अॼु मर्द मायूं अॼु मके में हेॾो वॾो गोड़ आहे छा थियो आहे मके में पर मके वारनि चयो हमज़ा अवल ॿुधाए तोखे पंहिंजे सरसा खां वधीक प्यारो केरु आहे छा चयूंसि सरसा खां वधीक प्यारो केरु आहे त हज़रत हमज़े यकदम चयो मोहम्मद मुंहिंजो भाइटियो मोहम्मद नबी संजो हज़रत हमज़ो यार मुझे चाचो भी हो त थन शरीक भाव भी हो यकदम जी मूंखे मोहम्मद प्यारो आहे जेते मां कखो बर्दाश्त न आहियां कंदो तॾहिं मके वारनि जो हमज़ा अॼु मके में वॾो ज़ुल्म थियो आहे चे कीअं चे अबू जल मके जे वॾेरे तुंहिंजे भाइटे मोहम्मद अरबी मके में क़ुरान ते पढ़ियो अबू जल पत्थर खणी तुंहिंजे भाइटे कयो आहे असां मोहम्मद बिन अब्दुल्लाह के रत में रंगी ॾिठो आहे ईअं जो ॿुधई त हमज़े जे पेरनि जे हेठां ज़मीन किरी हुई जलाली जवान हो हमज़ो उन टे मती मके वारो अवी शायद रहो एसी हमज़ो पानी जो ढुक न पीअंदो एसी भाइटे मोहम्मद के सूरत न ॾेखारींदुमि जेसी भाइटे मोहम्मद जो हमज़ो पलांद न वठंदो वॾे आवाज़ सां जीअं आयो गज़ कमान में तीर विधई तीर खणी आयो अबू जल जे औताक ते अबू जल दोस्तन तां वेठो हुजे कन्ने मुड़े जीअं आयो ऐं अबू जहल जी नज़र पई थड़की वियो गज़ कमान में तीर विझी अबू जहल तोखे ताक़त हिम्मत के थी मुझे भाइटे मोहम्मद बिन अब्दुल्लाह के तो पत्थर आयो छिके जो तीर छॾी अबू जहल जो मथो बद करे विधाईंसि अबू जहल बेहोश थी वियो यार हेॾे भॻा के हेॾे त हमज़ो जलाल में आहे कन जा मुड़े उन ड्रेम ते हमज़ो आयो साईं वटि समझो सुभान अल्लाह मुझे साईं के पट्टी बदल जीअं जो आयो मुझे साईं के भाकुर पियो पाए ये हुजूर ते नजर करे तो जे पुट मता समझी मां यतीम आहियां मुझो अबो कोने मुझी मां कोने ॾाढो बि जान छॾे वियो पुट हाणे मां हाणे अव्हां जो बदिलो अबू जल खां वठी आयो आहियां अबू जल जो मथो बैद करे आयो आहियां मुझे नबी फरमायो चाचा मां पलांद वठण वारो त नबी न आहियां मां त रहमतुल्लाह आलमीन नबी आहियां ओ मां अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सुभान अल्लाह जो बुलंद आवाज़ सां आशिक कुरान जा ॿई त खणी जो सुभान अल्लाह चाचा मां पलांद वठण वारो नबी न आहियां मां त रहमतुल्लाह आलमीन नबी आहियां मुंहिंजे दिलि में पंहिंजनि लाइ त प्यार आहे पर परावनि लाइ बि प्यार आहे ॿई त खणी जो सुभान अल्लाह अल्लाह अकबर पुट घबराए न
मां तो पलांद वट करे आयो आं। हुजूर फरमायो तू समझो होंदे त मां तू बदलो वठी आए त मां ख़ुशि थींदुमि। मुझे खुशी जो ॾींहुं ओहो हूंदो चाचा जॾहिं तू कलमू पढ़ी दीन जो सचो सिपाही बणबे। मुझे ला खुशी जो ओ ॾींहुं हूंदो। बस इन लफ़्ज़नि हमज़े साईं ते असर कयो। नबी साईं खे भाकुर पाइजी पढ़ा मूंखे कलमू त मां अल्लाह जे दीन जो सुपर सालार बणजी वञा। हमज़े कलमू पढ़ियो, हुजूर सही ख़ुशि थिया। नबी दुआ ॾिनी। ओ हमज़ो दिलेर ओहद जे लड़ाई में वहशी बिन हर्ब जे हथां शहीद थियो। 11 टुकर मुशरिकन हमज़े खे करे छॾियो। कन जा मुॾे 11 टुकर जॾहिं हमज़े जी दर्दनाक शहादत रसूल जे आॾो आई। हुजूर जे गुलामन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हमज़े के शहीद कयूं, कन जूं पापड़ियूं छो कटियूं? हमज़े के शहीद कयूं, नक जी चोटी छो कटियूं? हमज़े के शहीद कयूं, दंद मुबारक छो भॻूं? हमज़े के शहीद कयूं, ज़बान जी चोटी छो कटी वई? हमज़े के शहीद कयूं, हथनि पेरनि जूं आङुरियूं छो कटियूं? हमज़े जे जिस्म खे चीरे जिगर कढी चबारे चक छो हया विया? या रसूल अल्लाह हमज़े साईं जी दर्दनाक शहादत ॾिसी दिल पई चवे हज़रत हमज़े जे दुख में हाय घोड़ा कयूं, वाह वेला कयूं, पाण खे धक हणो, मथे में मिट्टी विझो। मुझे नबी फरमायो पुट कुरान सब्र जो हुकुम तो ॾे, सब्र कयो। मुझे चाचे खे अल्लाह साईं शहादत जो एज़ाज़ बख़्शियो आहे। मुझे नमाज़ जनाज़ा पढ़ण जी देर आहे। मुझे चाचे जे जन्नत पहुचण में देरी कोन्हे। ॾिसी रहियो हां त रब जन्नत जा 28 दर खोलाए छॾिया। हल जन्नत जी हूरूं मोतुनि जो हार कयूं। मुझे चाचे हमज़े जे इस्तक़बाल में जन्नत जे दरवाज़नि ते बीठियूं आहिनि। सुभाणे अल्लाह ते जो वॾे आवाज़ सां अल्लाह अकबर। कन जा मुॾे दर्दनाक हालत में हमज़ो शहीद थियो इस्लाम जे लाइ। दर्दनाक हालत में शहीद थियो हज़रत हंज़ला इस्लाम जे लाइ। दर्दनाक हालत में हुजूर जा गुलाम शहीद थिया, पर हुजूर जा बच्चा भी शहीद थी विया। खुदा जो कसम खणी तो चवां अॼु भी हलो बदर जे मैदान ते या करबला जे मैदान ते, खुदा जो कसम खणी तो चवां या ओहद जे मैदान ते अॼु मुने शहीदनि जी खुशबू थी अचे, उन्हनि जे रत मां इहा ई खुशबू थी अचे त इस्लाम ते जानियूं हीअं कुर्बान कबियूं आहिनि। अञा भी वॾे आवाज़ सां